अस्सलामुअलैकुम दोस्तों, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो इख़लाक़ वॉइस टीवी। इख़लाक़ वॉइस टीवी में तव्हांखे ख़ुशि आमदीद। फ्रेंड, दुआ आहे रब खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। फ्रेंड, असांजो अॼु जो मौज़ू आहे हज़रत अली मौला जे बारे में आहे, इल्म जी दौलत। तो फ्रेंड, असां वीडियो स्टार्ट कंदासीं। हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खां कंहिं माण्हू पुछियो त अली, इल्म बहितर आहे या दौलत? फरमायूं त इल्म दौलत खां बहितर आहे। उन्हीअ करे जो दौलत क़ारून ऐं फ़िरौन खे मिलंदी आहे ऐं इल्म पैगंबरनि खे मिलंदो आहे। इंसान खे दौलत जी हिफ़ाज़त करणी पवंदी आहे, मगर इल्म इंसान जी हिफ़ाज़त कंदो आहे। दौलत वारे माण्हूअ जा दुश्मन घणा थींदा आहिनि, मगर इल्म वारे माण्हूअ जा दोस्त घणा थींदा आहिनि। दौलत ख़र्च करण सां घटिबी आहे, मगर इल्म ख़र्च करण सां वधंदो आहे। दौलत मुद बख़ील थींदो आहे ऐं इल्म वारो सखी थींदो आहे। दौलत खे चोर चोराए सघंदो आहे, पर इल्म खे कोई चोराए न सघंदो आहे। दौलत गुरूर सेखारींदी आहे, मगर इल्म बुर्दबारी सेखारींदो आहे। दौलत जे हद हूंदी आहे, मगर इल्म जी काई हद न हूंदी आहे। फ्रेंड, अॼु जो असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे ऑप्शन खे ज़रूरु दॿाईंदा, छो त असां तव्हांजे लाइ जेको बि नयो वीडियो अपलोड कंदासीं उहो तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वेंदो।